अस्सलामुअलैकुम दोस्तों, कड़ा हालत उम्मीद क्या पियो सब दो ठीक ठाक होंदा दोस्तों। तव्हां अख़्तरी सीरियल हली रहा माइस यूट्यूब चैनल। इन वीडियोज़ में मैं तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां ज़हर ज़िंदगी क़िस्त 39 जे बारे में। दोस्तों 39 क़िस्त में छा थियो आहे मां तव्हांखे इन वीडियो में ॿुधाईंदुमि। पर दोस्तों इन वीडियोज़ खे तव्हां सीरियस न सम्झिजो, कोई भी दोस्त इन वीडियोज़ के सीरियस न समझे, सिर्फ़ ही वीडियो आहे। हलिया पे पंहिंजे मेन वीडियो की तरफ। दोस्तों ज़हर ज़िंदगी क़िस्त 39 में गुलाम ऐं लालीअ मीरा जी मां सकीना खे घोटा ॾेई मारे छॾियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रबन जी शादी रुकिजी वई आहे, रबन जा ख़्वाब अधूरा थी विया आहिनि। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां ज़हर ज़िंदगी क़िस्त 39 में गुलाम ऐं लालीअ ओठे वारनि जे चवण ते मीरा जी मां सकीना खे घोटा ॾेई मारे छॾियो आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु गुलाम ऐं जेको त लाली जेको पंहिंजे मक़सद में कामयाबु विया आहिनि। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां ज़हर ज़िंदगी ज़बरदस्त ड्रामो आहे, जेको आहे त हिन ड्रामे जी तमामु सुठी कहाणी आहे ऐं तमामु सुठो ही ड्रामो हली रहियो आहे ऐं तमामु सिंधी हिन ड्रामे खे पसंदि करे रहिया आहिनि। सभिनी दोस्त